अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ईरानी जहाज़ मथां अमरीकी हमले खां पोइ ईरान जी जवाबी कार्रवाई। अमेरिका ऐं इसराइल सां तालुक़ रखंदड़ जहाज़ मथां क्रूज़ मिसाइल हमला। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त अमरीकी जहाज़ खे इराक जे सामूंडी हदुनि में निशानो बणायो वियो। आईंदा कंहिं बि हमले जो फ़ैसिला तो जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ हिकु हफ़्ते में ईरान सां डील जी उमीद आहे। मुआहिदे तहत जंगबंदीअ में वाध कई वेंदी। मुआहिदे मूजिबि होर्मुज़ वारो लंघ ॿीहर खोलियो वेंदो। ट्रंप वधीक चयो आहे त ईरान सां पैगामनि जी ॾे वठ में देर मसइलो नाहे। उन जो मतिलबु इहो नाहे त अमेरिका फ़ौजी कार्रवाई करे। ईरान चयो आहे त इसराइल लबनान मथां हमला न रोकिया त ॻाल्हियूं बंदि करे छॾींदासीं। बाबल मंदब जे सामूंडी अचवञ सां होर्मुज़ जहिड़ो वर्ताउ कयो वेंदो। ईरानी स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ पाकिस्तान इनकलाब क़दस फोर्स जे कमांडर कानी ऐं नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त लबनान में हमला बंदि न थिया त संगीन नतीजा निकिरंदा। सेहोनी हुकूमत ऐं अमेरिका खे ख़बरदार था करियूं। उहे माण्हू उहो चङीअ तरह सम्झनि था त उहा खोखली धमकी नाहे। ईरानी फ़ौज जवाब ॾियण लाइ मुकमल तौर ते तयार आहे। अॼु खां 5 जून ताईं पंजाब जे अक्सर इलाइक़नि में तूफ़ान ऐं बरसात जी अॻकथी। ओलह जे हवाउनि जो सिलसिलो। मुल्क जे मथिएं इलाइक़नि में दाख़िल तूफ़ानी वसकारे जो इम्कान। ख़ैबर पख्तूनख्वा में शदीद गर्मी, ग्लेशियाई ढंढूं फाटण ऐं ॿोॾि जो ख़दशो। चित्राल, देर, सवात, कोहिस्तान ऐं मानसहरा लाइ अलर्ट जारी।